नाज़रीन, मकानी चूंडनि में म्यूनिसिपल कमेटी खैरपुर जे कुछ वार्डन ते हैरान कंदड़ नतीजा साम्हूं आया आहिनि। उन हवाले से खैरपुर में पेश आए शकील जामरी रिपोर्ट। बल्दियाती चूंड दौरान म्यूनिसिपल कमेटी खैरपुर में कुछ वार्डन ते गैर मुतवक्किअ नतीजा साम्हूं आया आहिनि। वार्ड 24 ते नंढी उमिरि वारो उम्मीदवार हसन रज़ा जामरी ऐं वार्ड नंबर 1 ते औरत आज़ाद उम्मीदवार परवीन शेख फ़तेहयाब थी सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। बल्दियाती चूंड में कामयाब थींदड़ उम्मीदवारनि ऐं संदन हिमायतिन आवाज़ टीवी सां वीचार वंडींदे चयो त पहिरियों हुयुसि सोशल वर्कर जेकी मूं हिन 24 वार्ड नंबर में खैरपुर में ख़िदमत कई हुई ऐं हुन खां पोइ जेको आहे सो हे असांखे ॻोठ वारनि चूंडियो वियो। असांखे हिन कमेटी जे हिसाब सां PTI जी टिकट ते असांखे चूंडियो वियो। उन खां बाद असांखे माना वरी हेल्प कई वई आहे। जेके बि दोस्त असांजा 24 वार्ड नंबर में जेके बि दोस्त हुया उन्हनि असांजी वधि में वधि हेल्प कई। परेशानियूं त बिल्कुलु आयूं हुयूं, उहे कुझु बि असांजे लाइ जेको मोबाइलनि ते जेको कुझु इलाही चकर कुझु थियो हुयो त उन खां बाद पोइ बि असां उन ते क़ाइमु दाइमु रही असांखे ग़रीबनि जेके बि दोस्त संगत साथ हुई असांखे हेल्प ॾेई कामयाबु कयो। 20 सालनि में कुझु न थियो आहे। इंशाअल्लाह हिननि खे 5 सालनि में करे ॾेखारींदासीं जेको हिननि 20 सालनि में न कयो आहे। जेका फतेह आहे PTI जी टिकट ते ज़मार हसन रज़ा जामरी ताकी हीअ फतेह जेका आहे त हीअ ग़रीबनि जी आहे त हीअ सॼा ग़रीब निकिरी पिया। अलाए काॾों पिया अचनि ग़रीब जेके 24 नंबर वार्ड में हसन रज़ा जामरी खे कामयाबी करण लाइ, छो जो होॾो सभु माना सरमाएदार हुया, हेॾो सिर्फ़ु जेको आहे ग़रीब हुया ऐं ग़रीबनि जी पार्टी आहे। हिन में जेको बि किरदारु आहे ग़रीब अवाम जो घणो आहे। त जेका मां फतह थी आहे उहो मुंहिंजी ग़रीब अवाम मुंहिंजी मदद कई आहे, उहे मूंसां गॾु बीठा मुंहिंजो साथ ॾिनो। इन जी बदौलत असां फतह कई आहे ऐं वाक़ई में असांखे हद खां वधीक जो नाकामीअ जूं ॾियनि पिया धमकियूं, तव्हां हथु खणो, असांजे लाउड स्पीकरनि ते असांजे घर जे आॾो असांखे ॻाल्हाए वञनि पिया। जेको कुझु बि आहे मुंहिंजो पंहिंजे अवाम आहे, मुंहिंजा भाइर मूंसां गॾु थी बीठा, अवाम जी बदौलत थी आहे। ॿियो असांजी मैडम शहनाज़ा जंहिं असांजो साथ ॾिनो, मूंखे अॻिते वधण जी हिमत ॾिनी, मूंखे सपोर्ट कयो त असांजूं नियाणियूं बि ॿाहिरि निकिरनि। उन्हनि खे बि हक़ु आहे, ग़रीबनि खे हक़ु आहे त हू जमूरियत में अचनि ऐं पंहिंजा हक़ उथारनि। जेको असां ते यकीन एतमाद कयो अथनि असां उन्हनि ते पूरो लहंदासीं ऐं जीअं उन्हनि असां ते यकीन कयो असां उन्हनि सां ईअं ई गॾु रहंदासीं इंशाअल्लाह। आवाम में इलाही बेचैनी आहे ऐं आवाम चाहे थो त तब्दीली अचे ऐं आवाम जा मसइला हल थी सघनि। जेके सियासी बोतार आहिनि उहे आवाम खे कीड़ो मकोड़ो सम्झंदा आहिनि। इन जे करे असां चाहियोसीं त असां हिकिड़ो इनकलाबी सोच आणियूं। असां पंहिंजूं जेके एक्टिव नियाणियूं आहिनि उन्हनि खे अॻिते आणियूं त जीअं आवाम जा बुनियादी मसइला हल थी सघनि ऐं असांजूं नियाणियूं जेके आहिनि अॻिते अची करे पाण खे मञराए सघनि। असांजी भेण परवीन हाणे खटी साबित कयो त असां नियाणियूं के का घटि कोन्हूं। वाहे वाहे ॿार पढ़ाया अलाह जे ॿारनि जी दुआ सां नियाणीअ खे वोट मिलिया आहिनि। ॿारनि जी दुआ सां ॾाढो ख़ुशि आहियां। हसन रज़ा ऐं परवीन शेख जो अज़म आहे त हू भरपूर ख़िदमत ज़रिए पंहिंजे इलाइक़े वासियुनि जूं दिलियूं खटे वठंदा। कैमरामैन ज़ुबैर सुमरो सां गॾु शकील जामरी, आवाज़ TV, खैरपुर।